बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम दोस्तों, आया उस्ताद अब्दुल गफ़ार तहां ॾिसी रहा मुझो यूट्यूब चैनल। दोस्तों एक नए वीडियो सां गॾु तहां जी ख़िदमत में। दोस्तों अॼु सबक 8 पढ़ंदासीं दर्जे 7 मां, जंहिंजो उनवान आहे आलम सभ आबाद करी। तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे जेकॾहिं चैनल ते नवां आहियो चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक शेयर ऐं पंहिंजी क़ीमती राय खां ज़रूरु आगाह कंदा। हलूं था सबक खे पढ़ण जे तरफ़। सबक 8 आलम सभ आबाद करी। मोटी मांडाण जी वारी कयाई वार, विजूं वसण आयूं चौडस थी चौधार, के उथी हलियूं इस्तंबूल ॾे, के मुड़ियूं मग़रब पार, के चिमकन चीन ते, के लहन समरकंदन सार, के रमी वेयूं रूम ते, के काबिल के कंधार, के दिल्ली के दखन, के गुड़न मथे गिरनार, किन जुंबी जेसर मीर तां, ॾिना बेकानेर बेकार, केहीं भुज भुजायो केहीं डट मथाहीं ढार, केहीं अची उमर कोट तां वसाया विलहार, साईं सदाई करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार, आलम सब आबाद करी। शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रहमतुल्लाह अलैह।